अस्सलाम वालेकुम नाजरीन। प्रोग्राम हॉट इशू में माया वानी मेज़बान सबीन मेमन। हॉट इशू प्रोग्राम में जिन इशूज़ के अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल किया है ऐं तव्हां ताईं अपडेट पहुचाईंदासीं। उनमें तानिया ख़ासकेली क़तल केस के हवाले से हैदराबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत में इन केस की ॿुधणी थी, जंहिंमें अदालत पारां इन केस में घुरबल मुख्य जवाबदार खानू नुहानी के 7 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले किया वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तानिया ख़ासकेली क़तल केस के मुख्य जवाबदार के अॼु हैदराबाद की ATC कोर्ट में पेश किया वियो, जिते अदालत पारां जवाबदार के 7 ॾींहंनि जे रिमांड ते झांगारा पुलिस हवाले किया वियो। इन खां अलावा तव्हांखे ॿुधायूं त जिते असां वटि तालीम जी सूरत हाल तमामु घणी ख़राब आहे, त उते सिहत के शोबे में पिण एमरजेंसी लागू करण बावजूद सिंध सरकार का बेहतरी आणे न सघी आहे। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़ास करे पुठिते पयल जेके इलाइक़ा आहिनि, बहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि, उते जॾहिं मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि वबाई सूरत इख़्तियार कनि थियूं त उन्हनि ते न रुगो कंट्रोल करणु ॾुखियो बणिजी वञे थो, पर क़ीमती जानियूं पिण ज़ाया थी वञनि थियूं। उमरकोट में उरड़ी जी वबा फैलजंदे हिकु वबाई सूरत इख़्तियार करे वरिती आहे, जंहिंमें हिन वक़्त ताईं जेके इतला मिलिया आहिनि उन्हनि मौजूदु 12 मासूम ॿारड़ा इन बीमारीअ सबबु फौत थी विया आहिनि। ज़िलई चेयरमैन डॉक्टर नूर अली शाह पंहिंजी जेके आहिनि से उरड़ी में मुब्तला ॿारनि जे वारसनि जे ॻोठ वञी करे वारसनि खे इहा ख़ातिरी कराई आहे त जल्द तिबी कैंप क़ाइमु कई वेंदी, जिते ॿारनि जी वैक्सीनेशन कई वेंदी ऐं इहो सिलसिलो शुरू पिण कयो वियो आहे। जॾहिं त इहो बि सबबु ॿुधायो वञे थो त ॻोठ में मिठो पाणी न हुजणु पिण बीमारी वधाइण जो सबबु आहे। जर जो खारो पाणी वापराइण जे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलजण जो पिण ख़दशो आहे, जंहिंमें चमड़ीअ जूं बीमारियूं स्किन डिज़ीज़िस तमामु घणियूं आम आहिनि। इन हवाले सां तव्हांखे अपडेट ॾींदासीं। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त ख़ैरपुर में 1.5 महीनो अॻु घरां निकिरी एबटाबाद में पसंद जी शादी कंदड़ नारी वारसनि पारां परचाइण खां पोइ KPK खां वापसीअ ते ॿ बरसां 3 भाइरनि समेत गुम थी वई आहे, जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त पुलिस के इतला ॾियण बावजूद हिन वक़्त ताईं पुलिस पारां के बि एफर्ट्स न वरिता विया आहिनि ऐं उन्हनि खे ख़दशो आहे त उन्हनि खे कंहिं अगवा करे वरितो आहे। इन हवाले सां तव्हांखे अपडेट ॾींदासीं। प्रोग्राम जे आख़िर में कोशिशि कंदासीं त जेके ख़ासि करे औरतुनि जो जेको मसइलो आहे त अॼुकल्ह रद पचाउ जी शयुनि में ख़ासि करे टमाटनि जो अघु या बसरनि जे अघ में जेका टीण ते चवण ते वाध आई आहे, उन्हनि तमामु घणो आम माण्हुनि खे पिण परेशानी में मुब्तला करे छॾियो आहे। बसर ऐं टमाटा हिकिड़ी अहिड़ी शइ आहिनि जेके रोज़ानो जे बुनियाद ते हर खाधे में इस्तेमालु थियनि था ऐं को बि ॿोड़ बसर ऐं टमाटे खां सवाइ नथो ठही सघे। इन हवाले सां कोशिशि कंदासीं त को हुकूमती नुमाइंदो असां सां लाइन ते असांखे जॉइन करे सघे। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं तानिया ख़ासकेली क़तल केस जे हवाले सां। इन केस जी अॼु ॿुधणी थी हैदराबाद ATC कोर्ट में, जिते इन केस जे मुख्य जवाबदार खानू नुहानी खे पेश कयो वियो ऐं अदालत पारां हिन मुख्य जवाबदार खे 7 ॾींहंनि जे रिमांड ते झांगारा पुलिस हवाले कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां सिंध TV न्यूज़ रिपोर्टर फरीद लाखो खां। जी फरीद, ॿुधायो त अॼु इन तानिया ख़ासकेली क़तल केस जी ॿुधणी थी, मुख्य जवाबदार खे अदालत में पेश कयो वियो, छा जवाबदार खे वधीक जेको आहे सो रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे? जी बिल्कुल, तानिया ख़ासकेली जेको क़तल केस हुयो उनजो जेको मुख्य जवाबदार हुयो खानू नुहानी, उनखे हिकु त जो पुलिस प्रोटोकॉल जेको चइबो आहे, जेको कंहिं ऑफिसर खे या MPA खे हूंदो आहे, अहिड़े नमूने सां खानू जेको नुहानी उनखे दहशतगर्दी ख़ात्मे वारी अदालत आहे हैदराबाद जी, उन में पेश कयो वियो। एयर कंडीशन कार में खानू नुहानी जेको पोयां थी करे ईअं असांखे नज़र आयो त हू सुतो पियो, यानी निंड करे कंदो आयो जेल खां अदालत ताईं। उनखे अॼु पेश कयो, जिते अदालत पुछाणो कयो त क़तल केस आहे जेको तानिया जो, उन में कहिड़ी अघु भराई थी आहे, जंहिंते पुलिस इहो जवाबु ॾिनो त जेको जवाबदार आहे खानू नुहानी ऐं मौला बख़्श नुहानी, उन्हनि ॿिन्ही खां जेको आहे पुछागाछा हले पई। अञा हुननि खां वधीक पुछागाछा करणी आहे। हुननि जो मोबाइल रिकॉर्ड आहे उहो जेको आहे चेक कयो वियो आहे ऐं जेके हुननि जा रिश्तेदार आहिनि उन्हनि जी जेके मोबाइल आहिनि उन्हनि जो रिकॉर्ड चेक करे आहिनि, जिते अदालत इहो चयो त अञा ही केतिरो हाई प्रोफाइल केस आहे, हिन जी जांच केतिरो हलंदी, जिते पुलिस चयो त 7 ॾींहंनि जी वधीक रिमांड खानू नुहानी जी ॾिनी वञे त जीअं वधीक जांच करे सघे, पुछागाछा करे सघे। जंहिंखां पोइ अदालत बि इहा दरख़्वास्त पुलिस ॾिनी त हुनखे जिस्मानी रिमांड ते ॾिनो वञे, पर अदालत हिन जी जेका अदालती रिमांड ॾिनी पुलिस खे ऐं खानू नुहानी हींअर झांगारा पुलिस वटि आहे, जेके उहो हुननि रिमांड वठण खां बि वठी विया आहिनि। पर असांखे इहो नज़र आयो त हीअ जेका ॿुधणी हुई उन में सरकारी वकील आया, खानू नुहानी जो वकील आयो, पर हिन ॿुधणीअ में का ख़ासि अहिड़ी ॻाल्हि न थी जेका नाज़रीन खे ॿुधाए सघिजे। पर इहो अलबत्ता नज़र ज़रूर आयो त फरीद खानू नुहानी खे जेको तव्हां ॾिठो अखियुनि सां उते त उनखे एयर कंडीशन कार में आंदो वियो, इन हवाले सां तव्हांजी पुलिस अमलदारनि सां का ॻाल्हि ॿोल न थी त उहो ॾोहारी जेको नॉमिनेट थियल हुजे वारसनि पारां मुख्य जवाबदार तौरु उनजो नालो वरितो वियो हुजे ऐं उनखे
प्रोटोकॉल में एतिरो आणे सघिजे थो अदालत में? बिल्कुलु पुलिस अमलदारनि खां मीडिया जे नुमाइंदनि जॾहिं पुछण जी कोशिशि कई त हू उन्हनि नो कमेंट्स चई हलिया विया अदालत अंदरि, जंहिंखां पोइ वापसीअ में ईअं सम्झो तेज़ स्पीड गाॾियुनि में अदालत खां निकिता ऐं ॿाहिरि हलिया विया। पर इहो नज़र अचे पियो त क़ानूनी बिल्कुलु जंहिं सिचुएशन में अदालत में पेश कयो वियो त हिनखे अहिड़ियूं सहूलियतूं जेके आहिनि थाणे में बि मिलियल आहिनि। झांगारा पुलिस अॼु हिनखे प्रोटोकॉल में पेश कयो। हिकिड़े पुलिस अमलदार ॿुधायो त हीअ जेका गाॾी आहे उहा SHO जी आहे, जेका एयर कंडीशन में आहे। SHO असांजे नज़र में न पियो अचे त हू अदालत में आयो या न। सिपाही हुया जेके हिननि पेश कयो, एयर कंडीशन गाॾी हुई। हिननि हिकिड़ी ॿ टे पुलिस मोबाइलूं पिणियूं हुयूं जेके हुनजी गाॾी जे पोयां हुयूं। ईअं नज़र अचे पियो त को MNA MP अदालत में पेश थियो, पर हिकु ॾुहारी पेश न आहे थियो। महिरबानी फरीद, तव्हांजी ईअं लॻी रहियो अॼु तानिया ख़ासेली क़तल केस जी जॾहिं ATC कोर्ट हैदराबाद में ॿुधणी थी त को ॾुहारी न बल्कि को हुक्मरान जमात सां तालुक़ रखंदड़ को MNA को MPA का मुख्य शख्सियत अदालत में पेश थी हुजे। SHO जी एयर कंडीशन गाॾी में उन जवाबदार खे प्रोटोकॉल ॾेई करे अदालत में पेश कयो वियो, जेको असांजे नुमाइंदे असांखे अपडेट ॾिना त जेको लॻी ईअं रहियो हो त उनखे थाणे में बि यकीनन इहे सहूलियतूं मिलियल हूंदियूं। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे हाणे ॻाल्हि कंदासीं उमरकोट में उरड़ी जी वबा फैलजण जे करे हिन वक़्त ताईं 12 मासूम ॿारड़ा पंहिंजूं हयातियूं विञाए चुका आहिनि, जॾहिं त ज़िलई चेयरमैन डॉक्टर नूर अली शाह, डिप्टी कमिश्नर नदीम रहमान मेमण वारसनि खे सहायता जी ख़ातिरी पिणु कराई आहे ऐं तिबई कैंप क़ाइमु कई वई आहे जिते मरीज़ ॿारड़नि खे वैक्सीनेशन लॻाइण जो सिलसिलो पिणु जारी आहे। जॾहिं त ॿिए पासे इहो पिणु सबबु ॿुधायो वञे थो त ॻोठ में मिठो पाणी मुयसरु न हुजण जे करे खारो पाणी माण्हू वापराइण ते मजबूर आहिनि, जंहिंजे करे पिणु बीमारियूं फैलजण जो ख़दशो रहे थो ऐं ख़ासि करे जेके चमड़ीअ जूं बीमारियूं आहिनि, स्किन डिज़ीज़ आहिनि, उहे तमामु घणियूं फैलजनि थियूं। वारसनि पारां चयो वियो आहे त सरकार पारां ज़िले इंतिज़ामिया पारां बीमार ॿारड़नि जे लाइ साफ़ पाणी ऐं खाधे पीते जी शयुनि जो को बि इंतज़ाम नाहे कयो वियो। उरड़ी में जेके ॿार मुब्तला आहिनि उहे उन्हनि जा जेके वारिस आहिनि उहे बुख ऐं उञ ते जेके आहिनि से वेठल आहिनि। उन्हनि जो चवणु हो त सरकार पारां या ज़िले इंतिज़ामिया पारां उन्हनि जी का बि मदद न पई कई वञे। इन हवाले सां असां तव्हांजे लाइ हिकिड़ो पैकेज पिणु ठाहियो आहे, अचो त इहो पैकेज ॾिसूं। उमरकोट के मुख़्तलिफ़ इलाक़नि में उरड़ी के मर्ज़ सबब फोत थियल ॿारनि जो अंग वधी 11 थी वियो आहे। ॻोठ सबड़ी मिठी में उरड़ी के मूज़ी मर्ज़ सबब वधीक हिकु ॿारड़े दम धणी हवाले कयो। ज़िला इंतिज़ामिया तरफ़ां उरड़ी सबब मुतासिर थियल ॿारनि लाइ साफ़ पाणी तोड़े खाधे पीते जे शयुनि जो को बंदोबस्त न कयो वियो आहे। मुतासिर ॻोठाणनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वॾे पैमाने ते जानी नुक़सान बावजूद अञा ताईं ॿारनि जूं हयातियूं बचाइण लाइ जोगा उपाउ न वरिता विया आहिनि। बीमारी जा हिकिड़ो माण्हू मरियो था वञे, वरी बचे हिकिड़ी राति बि वञे कोन थी। हिकु राति ॿ राति माण्हू ॿ टे बीमारी पिया वञे था। बीमारी खां असां ते आज़ादु कयो न त पोइ हाणे ईअं बीमारी असांखे अची पहुती आहे छबड़ी ॻोठ में। उरड़ी जो वॾी बीमारी जो वॾो मसइलो आहे असांजे ॻोठ मां। 8-10 माण्हू अॻे गुज़ारी विया, हिकिड़ो रातो की राति गुज़ारियो आहे, हिकिड़ी पहिरीं राति गुज़ारियो आहे, पर रोज़ हिकिड़ो ॿ माण्हू मरे ई मरे थो। बीमारी उरड़ी आई आहे, ॿी वॾी बीमारी बि हले पई, ॿई बीमारियूं असांजे ॻोठ में आयूं आहिनि। 2 माण्हू मरी विया आहिनि, 300-400 बीमार आहिनि। इलाइक़े में उरड़ी जो मर्ज़ पखिड़जण खां पोइ ज़िले इंतिज़ामिया में थरथलो पइजी वियो आहे। ज़िले चेयरमैन डॉक्टर नूर अली शाह, डिप्टी कमिश्नर नदीम रहमान मेमन, DSO उमरकोट, फोती ऐं उरड़ी में मुब्तला ॿारनि जे वारसनि वटि संदन ॻोठ सबड़ी मिठू जोगी पता। डॉक्टर नूर अली शाह मुतासिर थियल ॿारनि जे वारसनि खे सहायता जी ख़ातिरी कराईंदे तिबी कैंप क़ाइमु कई, जिते मरीज़नि ॿारनि खे वैक्सीन लॻाइण जो सिलसिलो जारी आहे। पाणी मिले पाइप लाइन या तलाक उठाए जंहिंमें वाटर रिजर्वायर पाणी ठही पवे इंशाल्लाह। ग़रीब माण्हुनि जो राइट आहे, असां प्रॉपर जी मॉनिटरिंग कंदासीं। सुभाणे वरी चकर लॻाईंदासीं हेल्थ डिपार्टमेंट वारनि खे। हाणे वबा हिकिड़ी आई आहे, उनखे ज़रूरु हाणे इंशाल्लाह ताला कोताही न थींदी, सभई डिपार्टमेंट ठाहे लॻो। तबड़ी वारे एरिया में जेकॾहिं हिकिड़ी पॉपुलेशन जे हिकिड़े पॉकेट जे अंदरि इहा उरड़ी जी बीमारी जेका उहा ज़ाहिर थी पई आहे, जंहिंजे करे कुझु कैजुअलिटीज़ जेके आहिनि उहे साम्हूं आयूं आहिनि, जेके न थियणु घुरिजनि हा, छो जो वक़्त ते जेकॾहिं उन्हनि खे टुका लॻी वञनि हा त उहो शायदि अहिड़े क़िस्म जी का सिचुएशन। हाउएवर डॉक्टरनि जी टीमूं DHO ऐं ॿिए PPHI सां गॾु पंहिंजे हुते मौजूदु आहिनि। पोयनि 3 ॾींहंनि खां उहे हुते पंहिंजी इस्टेब्लिश करे चुकियूं आहिनि कैंपूं ऐं उन्हनि खे टुका वणनि था ऐं उन्हनि जी प्रॉपर ट्रीटमेंट कनि पिया। कोशिशि इहा हूंदी त इनखे इते ई रोके छॾिजे त जीअं इहा अॻियां फैलिजे। मुतासिर ॻोठ जा रहवासी जर जो खारो पाणी इस्तेमालु करे रहिया आहिनि, जंहिं करे वधीक बीमारियूं पखिड़जण जो ख़दशो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मुतासिर थियल ॻोठनि में साफ़ पाणी जी फ़राहमी समेत इलाज जूं बहितर सहूलियतूं फ़राहम करे बाक़ी ॿारनि जूं हयातियूं बचायूं वञनि। नाज़रीन, पैकेज तव्हां ॾिठो। हाणे इन ई इशू ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे उमरकोट मां सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अली मुरादल।
अली मुराद इहो ॿुधाए त उमरकोट में उरड़ी जे मर्ज़ में हिन वक़्त ताईं केतिरा ॿारड़ा फौत थी चुका आहिनि ऐं केतिरे ॻोठनि ताईं इहा जेका उरड़ी जी वबा आहे उहा फैलिजी चुकी आहे? जी ज़मीन इहो उमरकोट जे वेझो ॻोठ आहे सबड़ी मिठो जोगी में जी इहो तक़रीबन हिते हिन में गुज़िरियल हिकु हफ़्ते में 12 खां वधीक ॿार हिते फौत थी चुका आहिनि ऐं 6 ॿार जेके आहिनि उहे हिन में वरतल आहिनि मुब्तला आहिनि। जॾहिं त इहे ख़बरूं मीडिया में हलण खां पोइ ज़िले इंतज़ामिया ऐं हेल्थ खाते अखपटी आहे। हाणे हुते हिकिड़ी आरजी हिकिड़ी कैंप बि क़ाइमु कई वई आहे, पर असां अॼु जॾहिं हुते वञी ॾिठोसीं त हुन कैंप ते न त प्रॉपर को डॉक्टर सुठो वेठल आहे, न ई हुन वटि प्रॉपर का मयारी मेडिसिन आहे ऐं उन ॻोठाणा जेके आहिनि जंहिंजा ॿार हिन में उरड़ी में मुब्तला आहिनि उन्हनि जूं दवाऊं आहिनि त असांखे जेको सो वठवारा आहिनि इन ॻाल्हि जो नोटिस वठनि ऐं असांखे मयारी दवाऊं ऐं सुठा डॉक्टर मोकिले ॾियनि ताकी जीअं असांजे ॿारनि जूं हयातियूं बचाए सघनि। असां अॼु हिन हवाले सां हुन ॻोठ जो विज़िट कयोसीं, उते असां ॾिठोसीं काफ़ी अहिड़ा ॿार आहिनि जिन जे जिस्म तां खलड़ियूं लही चुकियूं आहिनि ऐं उहे ॿार इंतिहाई ख़राबु हालत में आहिनि। पर जी ॻाल्हि आहे जो हिन हफ़्ते खां पूरे हफ़्ते खां मीडिया में ख़बरूं अचनि पियूं, सभु शयूं थियनि पियूं, पर अञा ताईं हेल्थ खातो या ज़िले इंतज़ामिया अञा ताईं भरपूर तरीक़े सां जागी उन्हनि माण्हुनि जी मदद करे उन्हनि ॿारनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ को बि तदारुक न कयो आहे। जी अली मुराद इहो ॿुधाए त केतिरे वक़्त खां इहा जेका वबा आहे उरड़ी जी इहा शुरू थी ऐं हिन वक़्त ताईं वधी वई आहे, केतिरा ॿार फौत थी विया आहिनि? जी ज़मीन इन जेको उरड़ी वारो जेको मुंहिंजी मर्ज़ आहे हिन में त 6 ॿार हेल्थ ताईं मुब्तला आहिनि ऐं इहो त काफ़ी पुराणी रसेगा, पर गुज़िरियल हफ़्ते खां इहे शयूं मीडिया में अचणु लॻियूं आहिनि ऐं जीअं असांखे ख़बर पई त मुख़्तलिफ़ जेके मीडिया इदारा आहिनि छा बि उते विया आहिनि उन खां पोइ इहा शइ रिपोर्ट थींदी पई अचे, गुज़िरियल हफ़्ते खां ॿुधायो पियो वञे ऐं हिन में हेठि ताईं 12 ॿार जेके आहिनि अॼु ताईं फौत थी चुका आहिनि ऐं 6 ॿार जेके आहिनि उहे हिन में वरतल आहिनि। अली मुराद इहो ॿुधायो त जेका तिबी कैंप क़ाइमु कई वई आहे उन में छो ज़िले इंतज़ामिया पारां को माहिर डॉक्टर न विहारियो वियो आहे, को माहिर डॉक्टर जी टीम छो न विहारी वई आहे? मरीज़नि जी जेके ॿार अचनि था उन्हनि जी चकास कहिड़े नमूने कई पई वञे, उन्हनि खे दवाऊं ॾिनियूं पयूं वञनि या न पयूं ॾिनियूं वञनि? जी हा, ही सिहत खाते जी जेका रवायती जेका रही आहे जेका अकरबा परवरी या जेके सुस्ती चइजे नाहेली बदयांती चइजे उहे ई सरासर हिते बि हली रही आहे। जॾहिं हेॾो वॾो ई इशू आहे ऐं मेडिकल हिकिड़ी प्रॉपर तरीक़े सां का बि हुते कैंप न आहे, हुते हिकिड़े माण्हू जो घर ख़ाली कराए हुन में हिकिड़ो डॉक्टर हिकिड़ो डिस्पेंसर जेके स्पेयर हो जेको डॉक्टर बि स्पेयर हो हुनखे विहारियो वियो आहे ऐं दवाऊं यकीन कंदो तव्हां बिल्कुलु गैर मयारी दवाऊं आहिनि जंहिंसां हिकिड़ो बुखार बि नथो लहे ऐं उनखे उहे दवाऊं हुते यूज़ थियूं थियण, उहे मेडिसिन हुते यूज़ थी थिए जंहिंसां हिकिड़ो नॉर्मल माण्हू खे मथे जो सूर बि ठीकु नथो थिए। उहा दवाऊं ऐं उहा मेडिसिन जेका हुन उरड़ी जे जेके इंतिहाई तशवीश वारी हालत में जेके उरड़ी में जेके मुब्तला ॿारड़ा आहिनि उन्हनि जे लाइ उहा हुते हली वई आहे, पर उन्हनि उन दवाउनि सां उहा जेका मेडिकल कैंप आहे या मेडिकल जेका टीम आहे उन ते कंट्रोल करण में मुकमिल नाकाम आहे। अॼु बि असां वियासीं त उहा जेका असां उहा ज़ोर पई वठे उहा उरड़ी जेका बीमारी में वधीक जेके ॿारड़ा आहिनि उहे मुब्तला थींदा पिया वञनि ऐं सिहत खातो जीअं सॼी सिंध में जेको सिहत खाते जो हाल आहे तव्हांखे ख़बर आहे जेके सरकारी अस्पतालुनि में जेके डॉक्टरनि ड्यूटियूं पिया कनि या जेका मेडिसिन जेका मिले पई हुते हिते बि साॻियो हाल आहे ऐं हालांकि ही स्पेशल इशू आहे हिनखे इंतज़ामिया खे मेडिकल जेके हेल्थ अली मुराद इहो ॿुधायो त इन हवाले सां तव्हांजी ज़िले इंतज़ामिया जे कंहिं ज़िम्मेवार अमलदार सां ॻाल्हि ॿोल थी आहे, अस्पताल जे MS सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उनजो छा चवणु आहे? छो को माहिर डॉक्टर नथो विहारियो वञे? जी सभिनी हिन हवाले सां जीअं मीडिया में ख़बरूं आहिनि उन खां पोइ ज़िले इंतज़ामिया कुझु अखपटी ऐं कल डिप्टी कमिश्नर उमरकोट ऐं ज़िले चेयरमैन उमरकोट सैद नूर अली शाह उहे हुते पहुची हुननि विज़िट कई आहे। उनजे विज़िट खां पोइ हुते DHO खे घुराए उहा कैंप हुते लॻाई वई आहे। ॿुधायां थो तव्हांखे त असांखे त इहो चवंदड़ बाबा हुते कैंप लॻी वई आहे, हाणे हुननि ॿारनि जी जेका आहे उहा प्रॉपर तरीक़े सां वैक्सीनेशन कयूं पिया उन्हनि खे, उन्हनि जी चकास कयूं पिया, जेके ॿार उरड़ी में मुब्तला आहिनि उन्हनि खे बहितरीन इलाज ॾियूं पिया, पर इहा ॻाल्हि सिर्फ़ु लफ़्ज़नि ताईं आहे त ॾियूं पिया ऐं कयूं पिया, पर उते बुनियादी तौर ते न अहिड़ी का शइ थी आहे। उहे ॿारड़ा उहे माण्हू जेके जोगी कबीले लाॾाऊ कबीलो आहे, हिकिड़ो इंतिहाई ग़रीब माण्हू आहिनि, उहे माण्हू अॼु बि उहे दावो पिया कनि त असांखे हिन इंतज़ामिया जे तरफ़ां या सिहत खाते जे तरफ़ां छाजे करे असांखे ईअं नज़रअंदाज़ कयो पियो वञे, असांजा ॿार फटकनि पिया मरनि पिया उन्हनि ते ऐं हुननि जो उहो ई असां जेको DHO आहे करमूमल उमरकोट जो हुन सां अॼु बि मुंहिंजो राब्तो थियो, फोन ते मूं पुछियोमांसि, चयो सभु कुझु बहितर आहे, असांजूं टीमूं हुते पहुतल आहिनि, असां कैंप क़ाइमु करे छॾी आहे, हुते जेको मेडिसिन असां ॾियूं पिया माण्हुनि खे ऐं सभु कुझु बहितर थी वेंदो, पर ईअं न आहे। अली मुराद इहो ॿुधाए त वारसनि जो छा चवणु आहे, उन्हनि खे कहिड़ियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पए थो ऐं जेको इलाज हिन वक़्तु हली रहियो आहे तव्हां ॿुधायो त हुन मां बुखार में बि को फ़ाइदो नथो थिए, त ॿार जी बीमारी घटिजे पई इन सां या अञा वधीक ॿार मुब्तला थियनि पिया इन्हनि बीमारीअ में?
सभिनी इहा वबा पखिड़िजे पई अञा हिन में जेको तेज़ी पई अचे वधीक हिन में ॿार मुब्तला पिया थियनि ऐं हू जेके मिसकिन माण्हू आहिनि उन्हनि जी तव्हां एहसास पार लॻाए सघो था त उन्हनि जे अॻियां उन्हनि जा मासूम ॿार उन्हनि जी लाश हथनि में खणी वञी पूरनि था उन्हनि जी हालत छा हूंदी ऐं इंतिहाई ग़रीब माण्हू आहिनि हू दाऊं कूकू कनि पिया अॼु बि जॾहिं मीडिया जी टीम असीं हिते पहुतासीं त उहे असांजे अॻियां उन्हनि जूं जेके औरतूं आहिनि उहे रोइनि पियूं ऐं उहे चवनि पियूं उन्हनि जा ॿारनि खे बचायो मासूम हिननि खे ॿारनि खे बचायो तव्हांखे ॿुधायां त इहो ॻोठु जेको इहो मिठो जोगीअ जो ॻोठु थबड़ी आहे इहो 50 साल खां बि क़दीम ॻोठु आहे इन ॻोठ में हालत इहा आहे जो पीअण जो पाणी अॼु ॾींहं ताईं हुते हुननि खे मुयसरु न आहे न का हुते डिस्पेंसरी आहे ज़िले उमरकोट जो इहो इलाइक़ो आहे ऐं हितां खां जेको सो पीपी जो सूबाई जेको अॻूणो सूबाई वज़ीर अली मर्दान शाह चूंडिजो आहे MP हाणे वज़ीर बि रहियो आहे हुनजो भाउ सैयद नूर अली शाह उहो ज़िले नाज़िम पाए पर हू माण्हू उहे ई दावा था कनि असांखे हिननि माण्हुनि मुंहिंजा कुझु बि न मिलियो आहे एतिरे क़दुरु जो हुननि वटि पीअण जो पाणी न आहे हू हींअर फिल वक़्तु जेको इहे अपीलूं पिया कनि दाऊं पिया कनि कंहिं बि सूरत में वसवारा आला अचूं वज़ीर आला खां मुतालबो पिया कनि त असांजे हिननि ॿारनि जी जेको खोतरियुनि जो जेको सिलसिलो आहे रोकण जे लाइ असांखे बहितर इलाज ॾिनो वञे असांखे हिते जेको हिन ॻोठ में असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं असीं हिते सुकून सां जी सघूं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं ऐं पंहिंजा जेके जिगर जा टुकड़ा जेके बचड़ा आहिनि उन्हनि खे असां बचाए सघूं महिरबानी अली मुराद दल असांखे उमरकोट मां अपडेट करे रहियो हो उमरकोट में ओरड़ी जी वबा तमामु घणी फैलिजी वई आहे जंहिंमें हिन वक़्त ताईं 12 ॿारड़ा फौत थी चुका आहिनि 100 ॿार इन वबा में अञा ताईं मुब्तला आहिनि इहा वबा इहो मूज़ी मर्ज़ अञा फैलिजंदो थो वञे जंहिंजो कारण इहो आहे त ज़िले इंतज़ामिया पारां ठला ऐलान कया विया हिकिड़ो तिबई कैंप लॻाइण जा पर इहा जेका तिबई कैंप लॻाई वई आहे हिकु घर ख़ाली करे उन में लॻाई वई आहे जंहिंमें न को माहिर डॉक्टर मौजूदु आहे न के दवाउनि जो को मुनासिब जोगो बंदोबस्तु थियल आहे जंहिंजे करे इहा वबा बजाए घटिजण जे अञा वधीक वधंदी पई वञे प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं वक़्तु या मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम के सिलसिले के अगते वधाईंदासीं हाणे ॻाल्हि कंदासीं खैरपुर में जिते 1.5 महीनो अॻु में प्राइमरी स्कूल जी मास्तराणी नाहीद घरां निकिरी करे एबटाबाद में पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजी पसंदि जो पढ़णो कयो जंहिंखे वारसनि पारां जॾहिं परिचाइण जूं कोशिशूं कयूं वयूं जॾहिं वारसनि सां राज़ी थी हूअ पंहिंजे 3 भाइरनि समेत वापसि अची रही हुई KP खां त पोइ उनजे वारसनि जो चवणु आहे KP खां वापसि अची रही त वारसनि जो चवणु आहे त रस्ते ताईं उनखे भाइरनि समेत उहा गुम थी वई आहे जंहिंजो हिन वक़्त ताईं न को पतो पइजी सघियो आहे उन्हनि सां राब्तो थी सघियो आहे जॾहिं त उन्हनि जी गुमशुदगी जे हवाले सां गुम थियण जे हवाले सां पुलिस सां पिणु राब्तो कयो वियो आहे पुलिस खे अहिड़ी शिकायत ॾिनी वई आहे पर वारसनि जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं पुलिस पारां उन्हनि जी न का मदद कई वई आहे न वरी के एफर्ट्स वरिता विया आहिनि वधीक तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर मां सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर ख़ान मोहम्मद सोलंगी खां ख़ान मोहम्मद सोलंगी इहो ॿुधायो त हीउ छा मामिलो आहे पुरस्कार तौर ते जेका मास्तराणी गुम थी वई आहे केतिरा ॼणा केतिरा हिन सां वारिस गॾु हुआ जेके हिन वक़्त ताईं लापता आहिनि जी सभिनी ही 21 अगस्त जो वाक़ियो आहे 21 अगस्त जी छोकिरी पुरस्कार नमूने सां नाहिद अख्तर दी औरंगज़ेब केहर इहा जेका आहे मौला अली रज़ा शाह थले जी रवासणा हितां जेको आहे पुरस्कार नमूने सां गुम थी वई हिन जी हिकु हफ़्ते खां पोइ जेको आहे हिन जी ख़बर पई त हिन जेको आहे सोनी एबटाबाद में हिकु शख़्स सां जेको आहे शादी कई मोहम्मद सलीम जे नाले सां उनजो जंहिं महिल हुन निकाहनामो जेको आहे मोकिलियो हुननि खे वारसनि खे हिन खां अॻु में हिन जो फोन वग़ैरह बंदि हुयो ऐं हुन खां पोइ हिननि निकाहनामो मोकिलियो त हुन में जेको आहे ॼाणायल हो त हिन मोहम्मद सलीम राजपूत जे नाले सां उन सां जेको आहे हिन शादी प्यार जो परणो करे छॾियो उन खां पोइ हिन जो जेको आहे वरी कुझु ॾींहंनि खां पोइ राब्तो जेको आहे वास्ते पंहिंजे वारसनि सां थियो वारसनि सां हिन जो अॻु में जेको आहे मोबाइल वग़ैरह मुकमल तौर ते बंदि हुयो हिन जा वारिस सख़्तु परेशान हुया उन खां पोइ जेको आहे सो हिन वारसनि सां वरी राब्तो कयो राब्तो करण खां पोइ हुननि खे चयईं त मूंखे जेको आहे सो सिक लॻी आहे वरी ॿीहर जेको आहे मां घर अचणु चाहियां थी तव्हां महिरबानी करे मूंखे अची हितां वठी वञो सभिनी इहो तव्हांखे ॿुधायां त हिन खां पोइ जेके आहिनि हिन जा वारिस आहिनि हिन जा अज़ीज़ बि आहिनि ऐं हिकु भाउ बि अथसि आसिम अली पंहिंजो आहे हिकु ऐं ॿियो हैदर शाह आहे रियाज़ हुसैन आहे इहे 3 ॼणा जॾहिं हिनखे जेको आहे वठण विया आहिनि एबटाबाद में ही तक़रीबन अरबा जे ॾींहं ते हुन वटि पहुता अरबा जे ॾींहुं हुन वटि 2 ॾींहं जेको आहे हुते तरसिया बि सही उन खां पोइ जेको आहे सो ही मोटिया आहिनि हुन खां जुमे जे ॾींहं ते पंहिंजो पहुता आहिनि रोड़ी में रोड़ी खां पोइ जेको आहे बबलो थाणे जे हदुनि मां इतां जेको आहे सो हिननि जी कार जेको आहे सो कार समेत हिननि खे गुम कयो वियो जितां जेको आहे हिननि जे वारसनि जो चवणो त हिननि खे जेको आहे अॻुवा कयो आहे पुरस्कार नमूने सां गुम थिया आहिनि ऐं हिननि खे शायदि जेको आहे अॻुवा कयो वियो आहे उन खां पोइ जंहिं महिल असां हाईलाइट कयोसीं सिंध TV जेको आहे सो हिनखे ब्रेक कयो
उन खां पोइ कुझु जेको आहे सो मुख़्तलिफ़ नमूने सां ख़बरूं अचणु शुरू थियूं त हिननि जो कंहिं दाइश तंज़ीम सां वास्तो आहे। उन ते जेको आहे सो हिननि खे एजेंसियूं खणियूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं जेको आहे हुनजो को अतो पतो कोन्हे, को का जेको आहे सो तंज़ीम जे हवाले सां हितां जी पुलिस आहे, SSP सां बि राब्तो थियो असांजो। उन्हनि खां पुछो त हुननि जेको आहे पहिरियां त ॼाणाई हुन खां पोइ वरी हुननि चयो त हुनखे हसास इदारे वारा जेके आहिनि से खणी विया आहिनि ऐं उन्हनि खां पुछा गुछा कई पई वञे, जंहिंखां पोइ जेको आहे सो वारसनि हवाले इन हवाले सां वारसनि जो छा चवणु आहे त उन्हनि जी जेका न्याणी हुई कुझु अहिड़ियुनि सरगर्मियुनि में मुलविस रही हुई, हुनजी एजुकेशन किथे हुई, तालीम हुन किथे हासिल कई ऐं जॾहिं घरां निकिरण खां अॻु में हुन जूं एक्टिविटीज़ कहिड़ियूं हुयूं? हा जी सभिनी इहो तव्हांखे अर्ज़ु कयां त मां ॿुधाईंदो न, हीअ असल में पोलियो में जेको आहे न, हीअ पोलियो में हेल्थ वर्कर आहे, हीअ टीचर न, हीअ पोलियो में हेल्थ वर्कर आहे। हेल्थ वर्कर जी जेको आहे ड्यूटी कंदी रही आहे ऐं हिननि जो मुसलसिल जेको फैमिली आहे, ख़ानदान आहे, हुननि जो जेको आहे ग़रीब ऐं शरीफ़ माण्हुनि सां तालुक़ु रखे थो। सिटी जा ई आहिनि जेको आहे सो मौला अली रज़ा शाह जे थले जा। हुनजे वारसनि जा ॿिया बि जेके पढ़ियल लिखियल आहिनि, हिन जी प्रोफेसर मैडम असमत आहे, उन सां जेको आहे मुंहिंजो राब्तो थियो। हुन ॿुधायो त असांजी छोकिरी जेको आहे कंहिं सां बि अहिड़ो को राब्तो कोन हुयो, को वास्तो कोन हुयो ऐं हिन जो जेको अचानक को अहिड़ो फ़ोन ते राब्तो थियो आहे, उन खां पोइ जेको आहे हीउ ग़ाइब थी आहे। ऐं हिन वक़्त ताईं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस जेको आहे हुनखे ज़ाहिर न कयो आहे ऐं न ई जेको आहे वारसनि सां मिलायो आहे, जेको हिन वक़्त बि अञा ॻुझो जेको आहे रहियल आहे। महिरबानी ख़ान मोहम्मद सोलंकी खैरपुर मां असांखे अपडेट करे रहियो हो। नाहिद जेका आहे चयो वञे थो त हेल्थ वर्कर हुई ऐं ॻुझे नमूने उहा हिकदमि गुम थी वई, जंहिंखां पोइ हिन वारसनि खे फ़ोन कयो त हुनखे वठी वञनि ऐं हुन पंहिंजी पसंदि सां शादी पिणु कई आहे। पर इहो पिणु चयो थो वञे त हुनजो कंहिं शिदत पसंद तंज़ीम सां तालुक़ु जा जेके अफ़वाह आहिनि उहे उॾनि था ऐं इहो चयो पियो वञे त पुलिस पारां ई हुनखे खयो वियो आहे त हुनखां जीअं वधीक इन्वेस्टिगेशन करे सघिजे। जॾहिं त हुनजे वारसनि जो चवणु आहे त हुननि जी धीअ जे हवाले सां अहिड़ियूं के बि सरगर्मियूं न हुयूं। कुझु वक़्तु अॻु में हिकिड़ो फ़ोन आयो जंहिंखां पोइ उहो पुरस्रार नमूने सां घरां निकिरी वई। हाणे ॻाल्हि कंदासीं कुझु महांगाई जी। महांगाई हूअं त पाण मुरादो मुख़्तलिफ़ शयुनि जा अघ हमेशह जीअं वधंदा रहंदा आहिनि, जंहिं ते सरकार जी न का रिट हूंदी आहे, न का पॉलिसी ॾिनी वेंदी आहे। किथे खीर ॾही या इन तरह जूं आम वाइपे जूं जेके शयूं आहिनि अवाम पारां शिकायत सदाईं कई वेंदी आहे त हर दुकानदार जा पंहिंजा अघ जेके आहिनि सो फिक्स थियल आहिनि। ख़ासि करे रमज़ान जे महीने में जॾहिं रेट लिस्ट मिलंदियूं आहिनि त उन्हनि ते अमल पिणु न कयो वेंदो आहे। पर न रुगो रमज़ान, पर लॻे थो त इहो सिलसिलो हाणे 12 ई महीना जारी रहंदो। गुज़िरियल असां जॾहिं ॾिसूं थोरो वक़्तु पोइ त फ्रूट तमामु घणो महांगो कयो वियो, जंहिंजे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ते हिकिड़ी मुहिम पिणु हली हुई। ऐं हाणे वरी ॾिठो वञे त जीअं ई बकरा ईद वेझो आई त सब्जियूं जेके भाॼियूं आहिनि उन्हनि जा अघ चोट चढ़ंदे नज़र आया। मुख़्तलिफ़ जेके आम वाइपे जूं रोज़ानो जी बुनियाद ते जेके इस्तेमालु थींदड़ शयूं आहिनि, बसर आहिनि, पटाटा आहिनि ऐं ख़ासि करे हिन वक़्तु जेके टमाटा आहिनि जंहिंजा अघ आसमान सां ॻाल्हियूं कनि था, आम माण्हू ग़रीब माण्हू जी ख़रीद करण जी वस खां पहुच खां इहा शइ तमामु घणी ॿाहिरि आहे। ऐं इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त किचन टमाटे बसर पटाटे खां सवाइ अधूरो हूंदो आहे। इहे शयूं टई शयूं बुनियादी आहिनि जेके हर ॿोड़ में हर भाॼीअ में इस्तेमालु थियनि थियूं ऐं रोज़ानो जी बुनियाद ते हिननि जो इस्तेमालु थिए थो। पर ग़रीब माण्हू छा कनि? जिते सरकार पंहिंजा कन बंदि करे वेठी आहे त उते दुकानदारनि पारां पंहिंजी मर्ज़ीअ जा अघ वसूल कया वञनि था। इन हवाले सां वधीक तफ़सील असांखे ॿुधाईंदो कराची मां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ शबीर लाशारी। शबीर, टमाटा तमामु घणा महांगा थी विया आहिनि। हिन वक़्तु इहो पिणु चयो थो वञे त किन किन इलाइक़नि में त 300 रुपए किलो ताईं अघु पहुची वियो आहे। बिल्कुलु सभीन, जीअं तव्हां इंट्रो में ॿुधायो त ईद उल उज़हा दौरान ई इन्हनि शयुनि खे जे अघनि खे पर लॻणु शुरू थी विया। पर ईद उल उज़हा खां पोइ गाज़ी शहर कराची में हीउ जेको पीरियड गुज़रियो आहे, इन्हनि समूरनि ॾींहंनि में जेको आहे टमाटर जो जेको अघु हुयो उहो तेज़ी सां वधणु शुरू थियो ऐं हिन वक़्तु उहो वञी जेको आहे 200-250 खां 300 रुपयनि ताईं पहुतो आहे। गॾो गॾु न रुगो टमाटा पर बसरनि जो जेको अघु आहे उहो बि 100 रुपए जे लॻभॻि आहे। तंहिंजे करे हिन वक़्तु साई भाॼी ख़रीद करणु ग़रीब माण्हू जे वस जी जेका आहे उहा ॻाल्हि न रही आहे। जेतोणीकि इहो असां ॿुधंदा आया आहियूं त गोश्त ऐं मच्छी खाइणु ग़रीब जे वस जी ॻाल्हि आहे। पर हींअर सूरत हाल इहा आहे त गाज़ीअ शहर कराची में मुर्गी जेका आहे उहा 220 रुपया किलो ताईं जेका आहे मिली सघे थी। पर जेको टमाटर आहे उहो 300 रुपया किलो आहे। तंहिंजे करे ग़रीब माण्हू सब्ज़ी खे छॾे करे मुर्गी खे जेको आहे तरजीह ॾियणु लॻा आहिनि। ऐं हीअ जेके मां तव्हांखे शयूं ॿुधाइनि उन बावजूदि हिन वक़्तु ताईं जेका मार्केट कमेटी हूंदी आहे या प्राइस कंट्रोल जेको खातो आहे या जेको शोबो आहे उन तरफ़ां हिन वक़्तु ताईं जेको आहे के बि क़दम न खयां विया आहिनि। तंहिंजे करे हीअ ॻाटे तोड़ जेका महांगाई आहे सारी भाॼियुनि अंदरि उहा ॾींहुं वञी वधंदी थी वञे।
शबीर छा सबब ॿुधायो वञे थो त पाण मुरादो इहे सब्जियुनि जा भाॼियुनि जा अघ एतिरो चोट चढ़ी विया आहिनि? सभिन ख़ासि तौर ते ही कॾहिं कॾहिं महरमुल इहराम वारो जेको महीनो हूंदो आहे, ख़ासि तौर ते वरी उन में जेके आशूरे जा ॾींहं हूंदा आहिनि उन्हनि ॾींहंनि में टमाटर जो जेको अघु आहे उहो जेको आहे कॾहिं कॾहिं वाकई ईअं वधी ईंदो आहे, पर एतिरो न वधी ईंदो आहे जेतिरो हिन साल वधियो आहे। तंहिंजे करे हिकु त इहो वापारियुनि जो चवणु आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते टमाटो जेको आहे किथे किथे हिन वक़्तु ही जेका सीज़न आहे उहो थींदो उहो न पियो थिए, नथो अचे। तंहिंजे करे कोयटा ऐं ॿिनि इलाइक़नि मां बलोचिस्तान जे ॿिनि जेको आहे इलाइक़नि मां जितां ही ईंदो हो टमाटो उहो न अची सघियो आहे, या उते हिन टमाटे जे फसल खे को जेको आहे बीमारियूं लॻी वियूं आहिनि। तंहिंजे करे टमाटो अचे ई कोन पियो, हिकु त अचे कोन पियो, ॿियो वरी आशूरे जे ॾियारनि दौरान जॾहिं न्याज़ लंगर वधीक थींदा आहिनि त उन में टमाटे जी खपत जेका आहे उहा वधीक थिए थी। तंहिंजे करे ॿ शयूं उहे जेके आहिनि उनमें जेको आहे उन्हनि ॿिनि शयुनि जे करे इहे अघु चढ़ी विया आहिनि। ॿिए तरफ़ जेको आहे शहरनि पारां जहिड़ी रीति रमज़ान शरीफ़ में जेको आहे मेवनि जा अघु वधी वञण करे शहरनि ॿ ॾींहं जेको आहे सोशल मुहिम जेका बाइकाट जी जेका मुहिम हलाई हुई, साॻी रीति टमाटर ऐं ॿियनि साइण भाॼियुनि जा अघु जेके आहिनि चोट ते चढ़ी वञण खां पोइ शहरनि तरफ़ां ख़ासि तौर ते गांधीनगर शहर कराची शहरनि तरफ़ां जेको आहे 3 ॾींहंनि लाइ सब्जियूं ख़रीद न करण या उन्हनि जे बाइकाट जो जेका मुहिम आहे उहा हिन वक़्तु सोशल मीडिया ते ज़ोर वठी वई आहे। पर जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त सिंध सरकार जो जेको प्राइस कंट्रोल खातो आहे उहो अञा ते अॻूर निंड सुतल आहे। महिरबानी शबीर लाशारी असांखे अपडेट करे रहियो। सिंध सरकार जो प्राइस कंट्रोल खातो हिन वक़्त ताईं अघोर निंड सुतल आहे, शायदि 12 महीना ई सुतल रहे थो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे इहे मुख़्तलिफ़ जेके खाधे पीते जूं आम जेके शयूं आहिनि उन्हनि जा अघ कॾहिं अप ऐं कॾहिं डाउन थींदे नज़र अचनि था। नाज़रीन, अॼोके हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। अॼोके हॉट इशू प्रोग्राम में असां जिन इशूज़ खे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयोसीं, तव्हां ताईं अपडेट पहुचायासीं। उनमें तानिया ख़ासखेली जे केस जे हवाले सां जेका अपडेट थी आहे, उन जे केस जे मुख्य जवाबदार खे अॼु हिकु दफ़ो ॿीहर करे हैदराबाद ETC अदालत में पेश कयो वियो, जिते उनजो 7 ॾींहंनि जो रिमांड पुलिस पारां वरितो वियो। इन खां अलावा तव्हांखे ॿुधायोसीं त उमरकोट में उरड़ी जी वबा मूज़ी जेको तमामु घणी फैलिजी चुकी आहे। हिन मूज़ी मर्ज़ जे करे हिन वक़्त ताईं 12 मासूम ॿारड़ा फौत थी चुका आहिनि, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया पारां इंतहाई नाक़िस क़िस्म जा इंतज़ाम कया विया आहिनि। हिकिड़े घर में तिबी कैंप क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें न को डॉक्टरनि जी का माहिर टीम मौजूदु आहे, न उते वरी को दवाऊं ॾिनियूं वञनि थियूं, जॾहिं त ॿारनि सां जेके उन्हनि जा वारिस मौजूदु आहिनि उहे तमामु घणी परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन खां अलावा तव्हांखे ॿुधायोसीं त ख़ैरपुर मां 1.5 महीनो अॻु में नाहिद नाले जेका हेल्थ वर्कर चई वञे थी, उहा घरां निकिती ऐं उन ओचिते पुरस्कार तरीक़े सां उनजे वारिसनि जो चवणु आहे त हिकु फ़ोन कॉल ते उहा घरां निकिती, जंहिंखां पोइ हुन फ़ोन करे चयो त हुन शादी कई आहे, हुनखे घर वापसि आंदो वञे। जॾहिं हुनजा वारिस हुनखे वठणु विया त हू रस्ते तां गुम थी वई आहे, ॿ लो वटां ऐं ख़ैरपुर जे हद मां, जितां हिन वक़्तु हुनजो को पतो न पइजी सघियो आहे। प्रोग्राम जे आख़िर में तव्हांखे वधंदड़ महांगाई, बसर, पटाटे ऐं टमाटे जे वधंदड़ जेके वधियल अघ आहिनि उन हवाले सां तव्हांखे अपडेट कयोसीं। मुख़्तलिफ़ शहरनि में इहे अघ 250 खां 200 खां 250 ऐं हाणे वरी इहो चयो वञे थो त 250 खां लॻभॻि 300 जे वेझो पहुची विया आहिनि। प्रोग्राम जे सिलसिले खे पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचाईंदासीं। ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं कुझु नवां इशू खणी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।